सांगड़ में ज़राअत खाते सिंध तरफ़ा ज़राअत की बेहतरी लाइ DC ऑफिस में प्रोग्राम मुनक़द किया वियो, जंहिंमें ज़राअत खाते सां वाॻियल ऑफिसरनि ऐं आबादकारनि वॾे अंग में शिरकत कई। ज़राअत खाते पारां सेहतमंद उपायो, सेहत बख़्श खाओ ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारियो जे उनवान हेठि 5 रंगी घरेलू वाड़ियूं पोखण वारे प्रोग्राम जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरानुल हसन ख्वाजा कयो। DC ऑफिस में मुनक़द प्रोग्राम में PD ज़राअत खातो सिंध आबिद हुसैन कुरैशी, ज़राअत खाते के डिप्टी डायरेक्टर माशूक लगारी, एडिशनल डायरेक्टर सांगड़ आबिद हुसैन कुरैशी ऐं ॿियनि आबादकारनि तोड़े हारनि शिरकत कई। उन मौक़े ते प्रोग्राम डायरेक्टर आबिद हुसैन कुरैशी चयो त सिंध में हिन वक़्तु अक्सर इंसानी आबादी ग़िज़ायत जी शदीद खोट जो शिकार हुअण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल आहे। हुन चयो त असांखे बीमारियुनि मां निकिरण लाइ थोरो पंहिंजी सोच खे बदिलाइणो पवंदो। असां पंहिंजे घरनि अंदरि ऐं आसपास 5 रंगी भाॼियूं पोखियूं, जंहिंसां माहौल बि बहितर थींदो त सिहत बि सुठी रहंदी। ज़राअत खाते सां वाॻियल ऑफिसरनि चयो त सेहतमंद ग़िज़ाई इंसान खे तंदुरुस्त रखे सघे थी। माण्हुनि खे साई भाॼियुनि ते भाड़णु घुरिजे, जंहिंसां जिस्मानी ताक़त ऐं बीमारियुनि सां विढ़ण वारी क़ुवत में बि इज़ाफ़ो थिए थो।